खानपुर मारमा के ख़बर न्यू गोठे मिठड़े में मुबैना तौर गुम थी वियल नौजवान रियाज़ सियाल की बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। खानपुर मार घोटकी रोड ते काज़ीवा वटि एहतजाजी धरणो हयो वियो। गाड़ियुनि जूं कतारूं लॻी पयूं आहिनि। नौजवान रियाज़ सियाल 2 हफ़्तनि खां गुम आहे। खेसि आज़ादु कयो वञे। वारसनि जो चवणु आहे त घोटकी ऐं आदिलपुर थाणे ते रिपोर्ट दाख़िल हुअण बावजूदि पुलिस हिन महिल ताईं कख भञी बीड़ो नाहे कयो। राब्तो कयो आहे खानपुर मार में काज़ी ख़ादिम सां। काज़ी ख़ादिम आगाह कजो। हाँ जी बिल्कुल ही खानपुर मार में जो गोठ मिठड़ी वासी मुबैना तौर नौजवान रियाज़ सियाल की बाज़ियाबी लाइ सियाल बिरादरी के समय माण्हुनि पारां मोहब्बत सियाल ऐं ॿियनि अॻवानी में काज़ीवा वटि खानपुर मार ऐं घोटकी रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। माण्हू ॿुधाईंदो आहे त मुज़ाहिरीन पारां टायरनि खे पाणी ते रोड ब्लॉक करे धरणो हयो आहे। जंहिं सबबि ट्रैफिक मुअतल थी वई आहे। इन सिलसिले में नौजवान जे वारसनि जो चवणु आहे असांजो नौजवान रियाज़ सियाल 2 हफ़्तनि खां गुम आहे, पर पुलिस हिन महिल ताईं को बि साकार न कयो आहे। उन्हनि इहो चयो आहे त घोटकी ऐं आदिलपुर थाणे ते रिपोर्ट दाख़िल हुअण बावजूदि ठीक है काज़ी ख़ादिम, बड़ी मेहरबानी अवां जी तफ़सील खां करण लाइ।